नाज़िर सिंध के बुज़ुर्ग ऐं शाइर हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जो 410 उर्स मुबारक पुॼाणी ते पहुतो। उर्स की पुॼाणी ते पूरी दुनिया की सलामती, भाईचारे ऐं कोरोना वबा के ख़ात्मे लाइ दुआ घुरी वई। पेश आहे ज़ुल्करनैन लुंडी जी ही रिपोर्ट। सिंध के अवाइली बुज़ुर्ग ऐं शाइर हज़रत शाह अब्दुल करीम रहमतुल्लाह अलैह जे 3 ॾींहनि वारे उर्स मुबारक जूं तक़रीबूं पंहिंजे पुॼाणी ते पहुतियूं। कोरोना वायरस जी वबा जे करे उर्स मुबारक SOPs तहत मल्हायो वियो। दरगाह ते चादर चाढ़े उर्स मुबारक जे इफ़्तिताह वारी रस्म बि कोरोना वायरस जे करे अदा न कई वई। करीमी ऐं लतीफ़ी राग सां शुरू कयल उर्स मुबारक जूं तक़रीबूं 3 ॾींहं जारी रहियूं। बाह ते समा वारी रस्म में दरगाह जे गादीनशीन समेत अक़ीदतमंदनि ऐं ज़ाइरीन शिरकत कई, जॾहिं त उर्स मुबारक जी पुॼाणी ख़त्मे जे दुआ सां कई वई। दुआ वारी रस्म में दरगाह जे गादीनशीन सैयद शाह हुसैन शाह, बिटशाह दरगाह जे क़ाइम मक़ाम गादीनशीन सैयद खावर हुसैन शाह, हाजी ग़ुलाम मुस्तफ़ा मलकानी समेत सवे अक़ीदतमंदनि शिरकत कई। पूरे आलम इस्लाम जी सलामती, कोरोना वबा जे ख़ात्मे, अमन अमान ऐं भाईचारे जी दुआ घुरी वई। उर्स मुबारक ते आयल ज़ाइरीन सहूलियतूं न हुजण जूं शिकायतूं कयूं। ज़ाइरीन जे लाइ को बि इंतज़ाम थियल न आहे, न पाणी जी सहूलियत आहे, न बाथरूम जी सहूलियत आहे। उन खां अलावा सफ़ाई जो को बि इंतज़ाम न आहे थियल। ऐं हिते जुमे नमाज़ बि थिए थी, ईद नमाज़ बि थिए थी, ऐं जेके नमाज़ माण्हू पढ़नि था उन जे लाइ छांव जो इंतज़ाम बि न आहे। तमामु घणा औक़ाफ़ खाते में पैसा अचनि था, केतिरी सारी रक़म हिते अचे थी, पर ख़बर न आहे किथे ख़र्च थिए थी। हिते जी इंतिज़ामिया को बि अहिड़ो अमल न करे सघी आहे जंहिंजी वाखाण करे सघिजे। ज़ाइरीन खे तमामु सख़्तु तकलीफ़ आहे। असीं त बुलड़ी शाह करीम जा राहकू आहियूं, हमेशह हिते रहिया आहियूं। असां ॾिसूं पिया त का बि सहूलियत अॼु ताईं बुलड़ी शाह करीम जी दरगाह खे न आहे मिली सघी। भाई को मुसाफ़िर आंदो जॾो अचे थो त उनखे किथां माण्हू नगर खाराए, ऐं उहो बि बंदि आहे। ॿिए पासे हले थो त करीम साईं जो नगर बि बंदि आहे। कैमरामैन अब्दुल वदूद लुंड सां गॾु ज़ुल्करनैन लुंड, मेहरान TV, बुलड़ी शाह करीम।